दोस्तों जै जै वीडियो ॾिठी उन जी मेहरबानी। बस अवांजो साथ मिलियो त असां तव्हांखे पंहिंजो शौक़ु ॾेखारींदा रहंदासीं। हो पुट शाबाश पुट। दोस्तों दुआउनि में गॾु मां अवांजो वफ़ा नदीम। तव्हांखे असांजो शौक़ु अगरि वणे त कमेंट ज़रूरु कजो ऐं हिन वीडियो खे लाइक करे छॾिजो ऐं दोस्तनि में ज़रूरु शेयर कंदा। महिरबानी दोस्तों, लख कुर्ब तव्हांजा।